इहे न सही पर मुझे महबूब करीम जी ज़ात जे रहमत तां कुर्बान वञा पाण फरमायो सब त सहाबी बि कोन थींदा सब त ताबई बि कोन थींदा तंहिंजे करे मुस्तफ़ा हिकिड़ो अहिड़ो ऐलान फरमायो जो असां मिस्कीननि जी बि दिलि ख़ुशि थी वई पाण फरमायो था तूबा लिमन रआनी व आमन बी जंहिं मां मोहम्मद करीम जो दीदार कयो ऐं मुंहिंजे मथां ईमान आंदो उनखे हिकिड़ो दफ़ो मुबारक हुजे तूबा सबअ मर्रात लिमन लम यरानी व आमन बी पर जंहिं मुंहिंजो दीदार कोन कयो आहे ऐं पर पुठ मां मोहम्मद करीम ते ईमान आणींदो उनखे 7 मुबारकूं हुजनि हालांकि मां तव्हांखे ॿुधायो त अबू बकर उमर उस्मान अली सहाबा जे शान खे केरु पहुची नथो सघे चओ को पहुची जेकॾहिं सहाबनि मां को सहाबी रुगो बसेर जव अल्लाह जे राह में ख़ैरात करे बसेर मामूली ॻाल्हि आहे जव सस्तो आहे बसेर जव अल्लाह जे राह में असहाबी नबी खे ॾिसण वारो ख़ैरात करे ऐं तव्हां असां सकरड़ वारा गॾिजी नबी साईं जी हदीस आहे पाण फरमाइनि था उहद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में विरहायो पर तव्हां मुंहिंजे सहाबीअ जे 2 सेरनि जवन खे पहुची नथा सघो उनजो एॾो वॾो मक़ाम आहे पर हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था जन मूंखे रूबरू ॾिठो दीदार कयो ईमान आंदो उन्हनि खे हिकिड़ी मुबारक पर जन पर पुठ ईमान आंदो ऐं मुंहिंजी ज़ियारत न करे सघिया आख़िरी टाइम ते जीअं तव्हां असां आहियूं पाण फरमाइनि था सबअ मर्रातिन उनखे मां मोहम्मद करीम जे तरफ़ खां 7 मुबारकूं हुजनि इहो छाहे युमिनून बिल गैब ओ जेके पर पुठ ईमान आणनि पर पुठ न पुॼणो हूंदो अल्लाह ताला फरमाए थो जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था उन्हनि जो शान मां पंहिंजे क़ुरान में बयान थो फरमाए केॾो वॾो अज़ीम शान इज्तिमा